अस्सलाम दोस्तों, मुंहिंजो नालो अदीम मल्ला ऐं मुंहिंजो तालुक़ु मीडिया 360 कम्युनिकेशन्स आहे। पाण डिजिटल मार्केटिंग जे ऑनलाइन कोर्स खे अॻिते वधाईंदे अॼु पाण डिस्कस कंदासीं फूड डिलीवरी जे हवाले सां। घणनि दोस्तनि पुछियो त सर सिर्फ़ु अवां इंटरनेट ते ॿुधायो पिया त पैसो कीअं कमाइजे, पर अहिड़ो को ज़रियो हुजे जेको ऑनलाइन मार्केटिंग कजे। त उन सभिनी दोस्तनि लाइ जेके ख़ुशख़बरी आहे त फूड पांडा जेको पाकिस्तान जो सभ खां लार्जेस्ट फूड डिलीवरी प्लेटफॉर्म आहे पाकिस्तान जे अंदरि, उन्हनि हिकु नई ऑफर शुरू कई आहे त होम शेफ मीन्स के तव्हां घर जे अंदरि वेही खाधा पचायो ऐं हर महीने तव्हां 50,000 रुपया कमायो। हिन जो प्रोसेस तमामु आसान आहे। तव्हां गूगल ते वञी फूड पांडा सर्च कयो। फूड पांडा में तव्हांखे उन जो हिकिड़े वेबसाइट नज़र ईंदी www.restaurant.foodpanda.pk। तव्हां उन ते वञो ऐं उन ते रजिस्टर थियो ऐं हिन में तक़रीबन हीअ जेके फूड पांडा जो चवणु आहे त 60% उहो अवेलेबल ॾियंदा फीमेल खे ऐं 40% अवेलेबल ॾियंदा मर्दनि खे। ऐं हिन में तव्हां हर महीने 50,000 रुपया आराम सां कमाए सघो था। हीअ कहिड़े शहरनि में रजिस्टर्ड तव्हां थी सघो था। फूड पांडा फ़िलहालु पाकिस्तान जे मशहूरु 18 शहरनि खे सिलेक्ट कयो आहे, जंहिंमें कराची, इस्लामाबाद, लाहौर, हैदराबाद, पेशावर, कोयटा उहे आहिनि। इन फ्यूचर में चवणु आहे त असां हीउ जेको प्रोग्राम आहे पाकिस्तान जे हर ॻोठ ताईं खणी वेंदासीं। फूड पांडा पाकिस्तान जेकी लार्जेस्ट फूड डिलीवरी कंपनी आहे, जंहिंजो कमु आहे त घर अंदरि खाधा कीअं पुॼाइजनि ऐं सॼे पाकिस्तान जे अंदरि हिन कंपनी लखे माण्हुनि खे रोज़गार ॾेई चुकी आहे ऐं लखे माण्हुनि खे रोज़गार ॾियणु चाहे थी। अगरि तव्हांखे पिज़्ज़ा खपे, बिरयानी खपे या नियारी या वरी मूंड हुजे को बर्गर खाइण जो, त पोइ तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे मोबाइल नंबर ते वञी फूड एप्लीकेशन ते सिलेक्ट कयो ऐं तव्हांखे फूड पांडा जा सभई आइटम तव्हांजे साम्हूं अची वेंदा। हीअ असुलु फूड पांडा इंसान में चवणु आहे त हीअ जेको क़दम उन्हनि खयो आहे उनजो मेन मक़सदु इहो आहे त असां वूमेन खे एम्पावर कयूं, असां माशी सघ औरतुनि खे ॾियूं। संदसि चवणु आहे त 60% फीमेल खे उहे मतिलबु इनकरेज कनि पिया जेके हिन प्रोग्राम में इन थियनि ऐं 40% मेल जेके घरां वेही रोज़गार कमाए सघनि था। असल में हिननि जी जेका रिसर्च आहे, जेका हिननि जो जेको फ्यूचर प्लान आहे, त रेस्टोरेंट्स कोरोना जे करे तक़रीबन बंदि आहिनि। एॾो को वॾो बिज़नेस हले कोन पियो, ॾाढा रेस्टोरेंट बंदि थी विया आहिनि, वॾियूं वॾियूं जेके 5 स्टार होटलूं बंदि थी वियूं आहिनि। हाणे हर माण्हू चाहे थो त मूंखे हिकु रीज़नेबल रेट सां हिकिड़ो साफ़ु सुथिरो खाधो खपे ऐं हर माण्हू इहो सोचे आहे त उनखे घर जो खाधो खपे। घर मां तक़रीबन घणा दोस्त फूड तयारु करे मुख़्तलिफ़ बैंकुनि में, स्कूलनि में, कॉलेजनि में, पेट्रोल पंप्स ते, ऑफिसनि में, घरनि में पहुचाए रहिया आहिनि। पर हिन जेके सिलसिले सां इहो वधीक फ़ाइदो माण्हू थींदो त हर माण्हूअ खे हिकु साफ़ु सुथिरो घर जो खाधो मिलंदो। Subscribe to my channel and hit the bell icon on YouTube and never miss any update.